नाज़रीन, अहमदपुर शहर के ॿियनि इलाइक़नि सां ॻंढींदड़ रोड हंधा हंधा उखड़ी वियो। रोड जी मरम्मत न थियण सबबि इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल रज़ाक कलोहड़ो। आमदपुर शहर के वॾनि शहरनि सां ॻंढींदड़ 10 खां वधीक रोडनि जी गुज़िरियल 20 सालनि खां मरम्मत न थी सघी, जंहिं करे रोड उखड़ी तबाह थी विया आहिनि। जंहिंमें आमदपुर खां पीरकोट खेरपुर रोड, आमदपुर खां रिपड़ी लाड़काणो बाईपास रोड, आमदपुर खां वॾा खाजा टंडो मस्ती बाईपास रोड, आमदपुर खां वॾा मज़र खोड़ा गमट विंदड़ रोड ऐं आमदपुर खां जिया अहमद सदर जी पट्टी विसड़ा रोड सालनि खां मरम्मत न थियण करे रोड हंधा हंधा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे रोड हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रोडनि जी ख़राब सूरत हाल हुजण करे अक्सर ट्रांसपोर्ट बंदि थी वई आहे, जंहिं करे रोड वीरानीअ जो ॾेक ॾेई रहिया आहिनि ऐं शहरनि खे वॾनि शहरनि ॾांहुं अचण वञण में सख़्तु मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पवे थो ऐं मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय करणो पवे थो। जॾहिं त शहरनि जे मुसलसिल एहतजाजनि बावजूद दिल्ली इंतिज़ामिया तोड़े तक जे चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जूअं बि न चुरी आहे, जंहिं करे मायूस थी अक्सर शहरी सहूलियतुनि जूं दाऊं करे ॿियनि शहरनि हल अॾ पनाण करे रहिया आहिनि। खेरपुर खां वठी लाड़काणे ताईं हीअ लेन आहे मशहूरु माना रोड मेन रोड आहे, हिनखे ठहिणो खपे। वरी तंगी आहे ऐं रोड ख़राबु लॻो पियो आहे, ॾिसो था तव्हां सवारी हालत लॻी पई आहे, माण्हू दर पदर लॻा पिया आहिनि, गाॾियूं हलनि कोन थियूं, क़िस्मती थियूं हलनि, ॾाढी तंगी आहे हिते। जेको आमदपुर खां जीअं निकर जेको आहे रिपड़ी शहर ताईं माना इन सम्झ वॾा खॾा खुॿा आहिनि, असांखे अधु कलाक में पुॼणु खपे त उन जॻह ते असांखे 3 कलाक लॻी था वञनि। माना साईं तो खैरपुर खां रिपड़ी ताईं सॼो मुकमल रोड नाकार आहे, वॾा मैसर ताईं पूरो फैज़ाबाद बाईपास ताईं हीअ रोड वञे थो, मुकमल नाकारा थी वञे। टंडो मस्ती बाईपास ताईं रोड मुकमल तबाह आहे। तालके किंगिरिया मुकमल रोड नाकारा आहिनि ऐं माटली माह वारो सलूक करे रही आहे सिंध हुकूमत तालके किंगिरी सां। इलाही हितां जेको आहे सो खजूर आहे, केलो आहे, ॿियो जेको आहे सो सुठी आमदनी आहे हिन रोड सां। पोइ बि हिन रोड ते एॾी तकलीफ़ आहे ऐं हीअ जेके मिनिस्टर आहिनि वसाण आहे, जीअं नवाब खान वसाण हिनखे इलाही असां 30-35 वोट ॾेई हिन ते कामयाबु करायो आहे, उहो कॾहिं बि हिन रोड जे लाइ कुझु न कयो आहे। वॾो नुक़सानु थो थिए हिन रोड जे करे, असांखे वॾी तकलीफ़ थी अचे हिन यको आमदपुर ताईं माना हिन तो वठी पंधु कयो आहे जेतिरो बि ॾियां था वॾो आज़ार में आहियूं हिन करे। ॿुधायो हाणे महिरबानी करे जेतिरो रोड ठहे त असांखे बहितर थींदो। ॾाढी जेको आहे तकलीफ़ आहे ऐं जेको आहे हे वॾे अरसे खां वठी असां खां त जेको आहे असांजी उमिरि खां बि अॻु में जेको आहे हे जेके आहिनि से हे रोड त असांजो जेको आहे असां ईअं ई था ॾिसूं। इलाइक़े वासियुनि सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं तक चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई जल्द ॼाण रोडनि जी मरम्मत कराए खेनि सुख जो साहु खणणु ॾिनो वञे। कैमरामैन शकील कलोड़ सां गॾु अब्दुल रज़ाक कलोड़ो, आवाज़ TV न्यूज़, अहमदपुर।